अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा, खुश आहियो? मुख़्तार साईं कहिड़ा हाल आहिनि? तबियत सही आहे? दुआ लगी पिया बाबा, खुश आहियो? साईं जेके तव्हां वाइदा कया रोड रस्तनि जा गलियुनि जा उहे त असांजा जेको आहे कारोमो थियो पिया, का शइ कोन्हे ठहियल। ठाराईंदासीं साईं कॾहिं ठाराईंदा? बस जॾहिं वक़्तु ईंदो ठाराईंदासीं। साईं वाइदा त वॾा करे हलिया, तव्हां चओ बसि जीअं इलेक्शन थींदी ठाराए छॾींदासीं। तो असांखे वोट ॾिना आहिनि साईं बिल्कुलु या वोट ॾिना, तुंहिंजो ॻोठ असांखे वोट ॾिना साईं मुंहिंजे आहिनि। सॼे पाड़े तव्हांखे वोट, मुंहिंजे ॻोठ बल्कि सॼे मुंहिंजे ॻोठ वोट ॾिना, मुंहिंजे घर जेके बि ॼणे वञे असीं वोट थिया आहियूं ॾिना। बोतार त पंहिंजे बलबूते ते थिया आहियूं। साईं हाणे वालेकुम सलाम। कहिड़ी ॻाल्हि ते जहिड़ो लॻो पियो आहे? साईं भोतार साईं खे जेको आहे वोट सॼे ॻोठ ॾिना, मुंहिंजे घर जे ॼणे मणे वोट ॾिना। हाणे भोतार साईं जा अर्ज़ु खणी आया त मूं चयो असांजूं गलियूं गटियूं जेके आहिनि उहे ठाराए ॾियो ऐं उनजे बावजूदि भोतार साईं जो हाणे इहे भोतार साईं ॻाल्हि जेका हीअ करे थो, इहे साॻिया ई मसइला मुंहिंजा बि आहिनि। असांजा रोड रस्ता न आहिनि, असांजे बि इलाइक़नि में बिजलियूं न आहिनि, ड्रेनेज सिस्टम न आहे, सेविंग सिस्टम कोन्हे, सोलर जी प्लेटूं लॻियूं आहिनि। तव्हांजा जेके चई था, तव्हांजा जेके चिमचा, तव्हांजी ओताक हूंदे जेके सफ़ाइयूं करण वारा, उनजे घर में बि सोलर प्लेटूं सरकारी लॻियूं पियूं आहिनि। असांखे सिर्फ़ु वोट वठण जे लाइ था अचो। भोतार साईं अगरि इहा अव्हांजी सोच रही त पोइ अॻियां हली तव्हांखे केरु वोट छा भुजो बि कोन ॾींदो। तव्हां असांखे वोट ॾिना आहिनि? असां वोट ॾिना आहिनि तव्हांखे, असांजा चूंडियल नुमाइंदा आहियो, असीं हक़ ख़ातिर ॻाल्हाईंदासीं। हक़ ख़ातिर तव्हां भले ॻाल्हायो, पर तव्हांजे जेके माण्हुनि तव्हांजे ॻोठ वारनि मूंखे हिकिड़ो वोट न ॾिनो। ऐं पंहिंजे मलबूते ते पाण आयो आहियां, पैसा ॾेई इलेक्शन में खटियो आहियां, ईअं कोन खटियो आहियां इलेक्शन। पैसा ॾेई इलेक्शन में खटी आहे, इलेक्शन अचण वञण जी शइ आहे। तव्हां अहिड़ा बंगला ठारायो पिया आहिनि, बंगलनि में रहो था, असांजी ज़िंदगी गुज़ारियो था। असां ग़रीबनि खां कॾहिं पुछा कई अथव? तव्हां ही बंगला जेके ठाराया आहिनि से असां ग़रीबनि जे रत मां ठाराया आहिनि। असां हिकिड़ो 5 रुपए वारो शैम्पू जी पुड़ी वठूं था, अटो वठूं था, खंडु वठूं था, चांहि पती वठूं था, उन ते टैक्स ॾियूं था। उहो टैक्स जेको असांखे मोटी जे बदिले उहो अव्हांजे बभनि में वञे थो। पर हाणे तव्हां तो यादि रखिजो ही धरती तव्हांखे रहण कोन ॾींदी। भोतार जेके आहियो न भोतार, तव्हां सिर्फ़ु इलेक्शन जे लाइ हिते हलो था, बाक़ी पोइ ही अवाम खे कीड़ा माकोड़ा सम्झो था, हिननि खे इंसान कोन था सम्झो। में वोट वठणु अचो था, असांजूं जुतियूं पंहिंजे मथे ते रखो था, उन टाइम ते तव्हांखे गैरत कोन थी अचे। इन तव्हां पंहिंजे ॻाल्हाइण ते पाबंद रहिजो, ठीकु आहे? आउं पाबंद रहंदसि। आउं अॼु चवां थो भोतार माय फुट।